जै वक्त में जो काफिर जो लश्कर वायो हाथ जे मथो सवार हरम की हद में आया अब रहे तो रुक गया हाथी पे ताजीम काबा आजिज़ी से झुक गया हाथी। ओ जै उनिया मस्त पांजो हाथी जे मथा उनिया महमूद हाथी जे मथा ए अब रहे सवारा जै वक्त में जो खाने काबे जे तरफ ने वधियो तो उनिया मस्त हाथी अल्लाह जे खाने काबे के सजदो करने लगो। हाने पोते जो नजर पियो करे त छा थो दिसे नजर आया कतारा दर कतारा रे त महमूद मस्त हाथी अल्लाह जे खाने काबे के सजदो कयो वा झुकी पियो अगते हलन जिन के जुरियत कान थी ते पोते त दिसा पोयन जो हाल केड़ो वा त नजर आया कतारा दर कतारा रुक गए हैं सब बरूए काबा सजदे कर रहे हैं झुक गए हैं सब। मगर कुर्बान वजा हफीज जलंधरी जे इश्क तो खुदा जो कसम उन्हीं जे शायरियत हे त शेर दिस जेको चवे थो नी चवे आरफ बाना अल्लाह जा जेके अखिन सा सजा नजारा दिसंदा ओ जे करबला जे मैदान में हजरत इमाम हुसैन इम्तिहान पे त लतीफ सुने जो रूह बिठो ते बयान लिखंदो पियो वनी तारे हफीज जलंधरी तो चवे त पड़े हैं इस तरह हाथी पड़े हैं इस तरह हाथी कि जुम्बश ही नहीं करते खुदा का डर है दिल में आज शैतान से नहीं डरते। अरे हुई तो अल्लाह जी मखलूक मगर एडो तो वाहिदुल कार जो को पचे थियो आ खाने काबे के मतोरन के जुरियत कानती थे पई नबी पाक सुने जो डाडो सही जबल को शबीर जे मथा सारो नजारो मुलाहदा फरमाए रहे हुआ अल्लाह अल्लाह। हाने जे वक्त में जो हाथ न हल रखो जवाब दिनो अबरे काफर तो ऐलान करे पदर हाथ न के छजो वारो कयो तमा इए ही लही पो रुगो इए ही तमा मिलिटरी फौज जे का खाने काबे जे सिर सा न मिलंदी। हाने जे वक्त में जो हे कट्टा काफर हजारन जे तादाद में अल्लाह जे खाने काबे जे मतो हमलो करे लगा ताने रब तो कुरान में फरमाया पद अलम तर कैफ फअल रब्बुक बि असहाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तदलील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जीलिन फजअलहुम कासिफिन माकूल। अल्लाह जी जात बाबरकात पाजे महबूबे किबरिया के तो फरमाया पत मुजा महबूब करीम होए त तू पाजे बराबर जीजल अमर जे पेट में पर तो न पे डिठो छा मना डिठो पे ना छा तो न डिठो त तुझे रब हाथ ने वारन जो केड़ो हाल कयो अल्लाह से कुरान में तो फरमाए मुजा महबूब करीम तो न डिठो छा त मां हाथ ने वारन जो केड़ो हाल कयो अलम तर कैफ फअल रब्बुक बि असहाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तदलील व अरसल अलैहिम तैरन अबाबील। ओ मुजा हबीब करीम मां उनन जे दाव के बर्बाद न कयो माना कयो उनन जे मथो मां अबाबील नढण पखन जा लश्कर आंदा रब फरमाए पियो त जे वक्त में उहा मुजी फौज मिलिटरी जे पखन जी अबाबीलन जी पती हिकड़ी पतरी चूब में आ बी पथरी वरी हिकड़े पैर जे पुंजे में आ त टी पथरी वरी बे पैर जे पुंजे में आ जे वक्त में जो कटन काफरन जे मथो रब जो लश्कर अचे पातो ओडो जो पथरी लगे पई त जे मगज में पई लगे मगज खेची रे हाथी में हाथी के मारे हेठ पई अचे पचे अल्लाह तो फरमाए पद फज अल्लाहुम कासिफिन माकूल मुजा महबूब तो डिठो पे त मां उनन एड़न हस्तन के इए करे छजो जिए को कुरारो ढोर हुजे वो गाह काए चबारे चबारे फिटी करे छडे मां भी उनन के चबारे ल गाह वांगुरु तबाह बर्बाद करे छडी। अल्लाह अल्लाह तारे अल्लाह तबारक व तआला जे जात बाबर का जा प्यारा महबूब ब महीना अञा मुझे महबूब के दुनिया जे तख्ते ते अचण में हुया तदे जो यो वाक्यो थियो आ ब महीना उए खैर जा गुजरंदा वया 12 तारीख रबिउल अव्वल जो महीनो सूमर जी रात बाख फुटिया जो टाइम आ जब अपने हुस्न की महफिल सजाने का ख्याल आया चिरागे बज़ में इमका के जलाने का ख्याल आया खुदा को नूर जब अपना दिखाने का ख्याल आया तो मोहम्मद कमली वाले को बनाने का ख्याल आया
नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे जात बाबर का जी जल अमर थी फरमाए पे बड़े आवाज सा जो सुभान अल्लाह। सूमर जी रात रबीउल अव्वल शरीफ जो महीनो वा अकेली पाजे कखा ये झूपड़िया में बैठी आया हजरत अब्दुल मुतल्लब नबी पाक सुने जो डाडो तो फरमाए तो उन्हीं वक्त में मां खाने काबे जो तवाफ बीठो पियो क्या अन अतूफ बिल काबत तिलकल लैलत हाने खाने काबे जो तवाफ बीठो पियो क्या हेडो मदीने सरकार जे विलादत बा सआदत जो टाइम करीब अचे वियो वा चवे तो जे वक्त में मुझे हबीब करीम जी विलादत थी खाने काबे के ॾिठुमि त झुकी आमना जे घर दे सजदो कई त खाने काबे मु आवाज पहुंचे पर इन आमनत कद वुलदत मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी पाक सुने जी विलादत बा सआदत थी या जी जल अमर जे पेट का बाहर तशरीफ फरमा था है हाय कौनैन के गोशे गोशे पर छाई हुई रहमत होती है महबूबे खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है महबूबे खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है तख्लीक में पहले नूर उनका आखिर में हुआ है ज़ुहूर उनका तकवीन जहां है उनके लिए खत्म उन पे नबूवत होती है सब जहान अल्लाह से पैदा क्या थे राने रसूलुल्लाह जे के पैदा फरमाई तकवीन जहां है उनके लिए खत्म उन पे नबूवत होती है महबूबे खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है मीसाक के दिन सब नबियों से इकरार लिया था उनके लिए मीसाक के दिन सब नबियों से इकरार लिया था उनके लिए अब आते हैं वो सरदार रसूल अब उनकी विलादत होती है महबूबे खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है अक़सा में जमात नबियों की देखी तो फरिश्ते बोल उठे अक़सा में जमात नबियों की देखी तो फरिश्ते बोल उठे क्या खूब जमात होती है क्या खूब इमामत होती है महबूबे खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है थे अक़सा में जमात नबियों की देखी तो फरिश्ते बोल उठे क्या खूब जमात होती है क्या खूब इमामत होती है महबूबे खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है थे जिन्नो बशर हूरो गिल्मा इस्तादा पे ताज़ीम नबी नबी पाक जे ताज़ीम जे वास्ते नबी सगुराओ थी बियन थे जिन्नो बशर हूरो गिल्मा इस्तादा पे ताज़ीम नबी पर क्यों लोग कियाम के मुनकिर है क्यों लोग कियाम के मुनकिर है क्या इन पे कयामत होती है क्यों लोग कियाम के मुनकिर है क्या इन पे कयामत होती है महबूबे खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है ताज़ीम का मुनकिर शैता था वो देवे लई मरदूद हुआ ताज़ीम का मुनकिर शैता था वो देवे लई मरदूद हुआ तौकीर नबी जो करते नहीं
ख्वारा की जमात होती है। तौकीर नबी जो करते नहीं ख्वारा की जमात होती है। महबूब खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है। तहमीद खुदा तौसीफ नबी तस्बीह सना ताज़ीम नबी। अरे मीलाद नबी की हर महफिल उन्वान इबादत होती है। मीलाद नबी की हर महफिल उन्वान इबादत होती है। महबूब खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है। मदीने सरकार जदात बाबर का जो डाडो साइदो फरमाया खाने काबे जो तवाब पियो क्या ये जो नजर कयम त खाने काबे आमना जे घर दे झुकी सजदो कयो। खाने काबे में आवाज पहुंचे पियो इन आमनत कद वुलदत मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आमना सान मदीने सरकार के विलादत कराया सजो मक्को नूरुन अला नूर थी वयो। पर हजरत अब्दुल मुत्तलब तो फरमा पियो तो उन खाने काबे में वडो हिकड़ो बुत टंगो पियो जे जो नालो हुयो हुबुल। एडो मदीने सरकार जी विलादत थिया उन बुत में आवाज पहुंचे पियो अला वक़द वलदुन नबी आखिर ज़मान। खबर आखिरी नबी जी पैदाश थी वैया व नव्वरहु नूरुहु इलल मशरिक वल मगरिब। जे जे नूर सा मशरिक मगरिब रोशन थी वया। नबी पाक अलैहि सलाम जे जात बाबर का अमर थी फरमाए अकेली बैठी आया पाजे घर में बी का भी औरत कान्हे का। मदीने सरकार जे विलाद जो टाइम करीब थींदो थो अचे। हाणे अम्मा साण थी फरमाए पई चंद मिंट गुजरा हजरत जिब्रील अलैहि सलाम आयो वा। मां खे अचे हिकिड़ो पाणीअ जो हिकिड़ो प्यालो ॾिनो अथई पर उहो खीर खां वधीक सुफ़ैद हुयो। माखीअ खां वधीक मिठो हुयो ऐं मुश्क खां वधीक खुशबूदार हुयो। अचे मां खे ॾिनई उहो मां पी वयसि। आवाज़ जिब्रील इहो पियो चवे इज़हर या सय्यदल मुरसलीन इज़हर या ख़ातमुन नबिय्यीन इज़हर या रहमतल लिल आलमीन। नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबर का जी विलादत बासादत दायूं जेकरे आयूं त जन्नत जूं हूरा बणजी आयूं। ॾाॾे आदम अलैहिस्सलाम जी घर वारी हज़रत बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा भी आई आ। हज़रत बीबी मरियम साल रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम जी अमर उहा भी दाई बणजी आई आ। वरी फिरौन जी जेका घर वारी हज़रत बीबी आसिया उहा भी महबूब जे जीजल अमर जे वास्ते साईं जे वास्ते दाई बणजी आई आ। हाणे फिरौन हुयो त काफ़िर मगर इनाम ॾिस तने खे कीअं थो मिले। अरे ताज़ीम जिसने की है मोहम्मद के नाम की तो खालिक ने उस पे आतश दोज़ख हराम की। जै वक्त में जो मूसा कलीमुल्लाह पांजी जल अमर संदूक में विधो नील दरिया में लोढ़े छॾई पेटी तरंदी फिरौन जे महलात में अचे पहुती। फिरौन पेटी कढाई खणी जो खोले ॾिसंद सुभान अल्लाह अल्लाह जो पैगंबर हज़रत मूसा अलैहिस्सलाम जलाली सुतो पियो आहे। फिरौन चो त थी सघे थो मता उहो ॿार हुजे जेको मुंहिंजे सल्तनत जे तबाही जो बाहिस बणिजे। फिरौन चयो त मां हिनखे माराईंदुसि। हज़रत आसिया थी चवे पई त असांखे औलाद कान्हे का इन्हीअ खे तूं न मार असां हिनखे पंहिंजो पुटु करे पालींदासीं असांखे मन को नफ़ो ॾेई विझे। हाणे अलाह तो फरमाए पियो त मलाइको तव्हां शायदि हुजो मुंहिंजे नबीअ जे बचाइण जी आसिया कोशिश कई आहे त मां मिठड़े मोहम्मद जी इन्हीअ खे दाई करे मोकिलींदुसि इन्हीअ खे इहो इनाम ॾींदुसि। हाणे बाख फुटीअ जो टाइम आहे सुबुह जो टाइम करीब थियण वारो आहे। जीजल अम्मा साण थी फरमाए पई त जंहिं वक़्त में जो मुंहिंजे बचड़े जी विलादत बासआदत थी अल्लाह अल्लाह अम्मा तूं महबूब जी अमर आ सच जी मालिकाणी आ ॾे त ख़बर तोखे पुट ॼाओ कि न धीउ ॼाई। मुस्तफ़ा जी अमर थी चवे पई त मुंहिंजे पेट मुबारक खां न को पुट निकितो न धीउ निकिती कद खरज मिन्नी नूर। महबूब जी अमर थी चवे मदीने सरकार जे ज़ात बाबर का जो नूर मुबारक मुझे बतन मुबारक का मार निकतो तशरीफ फरमा थियो पर एडो त नूर जो शाह थियो जो अदाअत लहा मिनहु कुसूर शाम। बेटी तमाम मक्के में आया मगर मुस्तफा जे नूर जे तजल्लियत 480 मील परे शाम जो मुल्क हुयो उन नूर जे तजल्लियत मां शाम जूं मारियूं ॾिठियूं। दस्तूर त ईअं हूंदो आहे त ॿार ॼमंदो आहे त रुअंदो आहे
उआ उआ कंदो ईंदो वा, फरियादूं कंदो ईंदो वा, ओड़े पाड़े जी निंड फिटाए ॾींदो वा। मगर मुस्तफ़ा जी जीजल अमर थी फरमाए मांखे जे वक़्त में जो बचड़े जी विलादत थी त मुंहिंजो बचड़ो रुनो न। मांखे शक शुबो पइजी वियो त रब ख़ैर करे ॿारनि जे ॼमण जो दस्तूर ईअं हूंदो आहे त वधाइनि, मुंहिंजो बचड़ो रुए छो नथो। महबूब जी अमर थी चवे पर कंदड़ो वराए जो ईअं दीदार कया पंहिंजे बचड़े जो त मुंहिंजे पुनल बचड़े महबूब जो सिर सजदे में लॻो पियो आहे। अल्लाह अल्लाह जमदे जाम मदीने सरकार जी ज़ात बाबरकात जेको अचण सां उम्मत खे यादि करे त रब करीम जो कसबा मुस्तफ़ा जी जीजल अमर थी फरमाए पई अजब में पइजी वियसि त मुंहिंजो बचड़ो जमदे जाम जो पेट मुबारक निकितो आहे त सिर सजदे में करे पियो। हाणे सिर जो सजदे में करे पियो त छा पियो चवे? अल्लाह अल्लाह सिर सजदे माबूद में रख कर ये हक से अर्ज की या रब हबली उम्मती, या रब हबली उम्मती। आज का तर्जुमो फरमायो मुस्तफ़ा जी जीजल अमर थी फरमाए पई त मुंहिंजे महबूब करीम जूं ॿई अशियाद आंगुरियूं मथे आसमान ते ज़बान ते उम्मत जो आवाज़ अथसि त अल्लाह सईदो फरमाए पियो त इशहदू या मलाइकती इन हबीबी ला यनसा उम्मतहु इंदल विलादत फकैफ यनसाहा इला यौमिल क़ियामा। अल्लाह से फरमाए तो मुझा मलाइको मुझे तस्बीह तालील करण वारो तवा शायद हुजो हेड़ो हबीब भी को जमदे ॾिठो त ॿियनि ॾींहंनि जो बि ॼमण ॾिठो त मुंहिंजे महबूब जी विलादत बि ॾिसो। इन ॻाल्हि जे मथो मलाइको तवा शायद हुजो त मुंहिंजो महबूब ॼमण जे वक़्त में पंहिंजे गुनहगार उम्मत खे नथो विसारे त क़यामत में वरी कीअं विसारींदुनि। अल्लाह अल्लाह मदीने सरकार के ज़ात बाबरकात जे महबूब जी विलादत थी त नक्शो हे हो कहा हुरू ने ये देखो, कहा हुरू ने ये सरकार खत्मुल मुरसली होंगे, कहा हुरू ने ये महबूब रब्बुल आलमी होंगे। फरिश्तों ने कहा सरकार खत्मुल मुरसली होंगे। जमी बोली ये असरारे कुदरत के अमी होंगे। फलक बोला कि इनके बाद पैगंबर नहीं होंगे। मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जे जीजल अमर फरमायो त मां पंहिंजे दिल में ख्याल कयुमि त पंहिंजे बचड़े खे खणा हार सिंगार कराया, अखिन में कजल पारायास, लबन के लाली हणास, सीध सुरमा करायास। ओड़े पाड़े के 5 मिंटनि खां पोइ ख़बर पइजी वेंदी त मांखे ॾेह मुबारक ॾियणा त मरहूम अब्दुल्ला जे घर बचड़ो ॼाओ आहे। रब जो कसम आहे मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जी जीजल अमर थी फरमाए जंहिं वक़्त में जो महबूब बचड़े खे खणी करे पंहिंजे झोलीअ में विधो, हंज में कयो त मुंहिंजे महबूब बचड़े खे सींद बि अॻ जी निकिती पई आहे त अखियुनि में कजल बि कुदरत जो पियल आहे त लबन के लाली बि लॻल आहे। अरे बचड़ो ॼमंदो आहे त दाई नाड़ो वढींदी आहे मगर महबूब जी अमर थी फरमाए पई त मुंहिंजे बचड़े जो नाड़ो बि वढल आहे त मुंहिंजे बचड़े जो तुहर बि अॻ जो थियल आहे। महबूब जी अम्मा थी फरमाए पई त मांखे कुदरती आवाज़ पियो अचे पियो आमना तुंहिंजे हार सिंगार कराइण जी ज़रूरत कान्हे का, मां रब्बुल आलमीन सां पंहिंजे महबूब खे सिंगार कराए मोकिलियो आहे। तॾहिं तो लतीफ़ तर्जुमो करे पियो त सजण जा सिंगार अण ॾिठा अॻे हुया न का कुल फयकून हुई न तौहीदी तवार न कीस जो चंड हो हुई ऊदह अंधकार तॾहिं मोहब्बत साण में हार लायाई लतीफ़ चए। हाणे मदीने सरकार जी ज़ात बाबरकात जी जीजल अमर थी फरमाए त मुंहिंजे बचड़े जी विलादत बाशहादत थी 5 मिंट गुज़रिया त मुंहिंजो बचड़ो मां वटां गायब थी वियो। अल्लाह अल्लाह सारी दुनिया जो मदीने सरकार के अल्लाह जा मलाइका फरिश्ता सैर करे आया। समंदर दरिया वर जूं मछियूं पयूं अर्ज़ कने रब्बुल आलमीन के त मुंहिंजा मालिक मिठा मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जा इंसान ईंदा त अचे उते दीदार करे वेंदा, फरिश्ता बि अचे दरबार में दीदार करे वेंदा। असां कीअं महबूब करीम जो दीदार कयूं? रब जो मलाइकनि खे फरमाए पियो त मुंहिंजे महबूब खे खणी करे समंदरनि जो दरियावनि जो वञी सैर कराए अचो त मछियुनि जी दुआ मां रब क़बूल कया मुंहिंजे मिठड़े मोहम्मद अरबी जो दीदार कनि। हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी पाक सुन जो ॾाढो साईं फरमाए थो त
त जंहिं वक्त में अल्लाह जे खाने काबे आमिना जे घर मुबारक ॾे सजदो कयो त मां तकड़ो तकड़ो अचण लॻुसि त वञा त सईद आमिना जे घर ॾे छा जूं नूर जूं लाटूं पयूं थियूं लहनि पयूं सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल मुतलब साईं थो फरमाए दरवाजे ते जंहिं वक्त में जो बीठो सच त फ़खरज रजुलन मअहू सैफ, हिकिड़ो शख्स आहे जेको आमिना साण जे हवेली मुबारक जे दरवाजे ते तलवार खयूं बीठो आहे। चवे तो जेस ताईं अल्लाह जा मलाइक मदीने सरकार जो दीदार करे न वेंदा तेस ताईं अंदर कंहिंखे वञण जी इजाजत कान्हे का। निदा आजी दरीचे खोल दो ऐवाने कुदरत के, निदा आई दरीचे खोल दो ऐवाने कुदरत के, नजारे खुद करेगी आज कुदरत शाने कुदरत के। हर अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जे प्यारे मोहब्बत जी तारीफ़ करो, इन्हीअ खे मिलाद चइबो आहे। नबी पाक जा मौजदा बयान करणु, नबी पाक जो कमाल बयान करणु, नबी पाक जे लुत्फ़ करम जूं ॻाल्हियूं करणु त कीअं असां जन्नत जे दोज़ख जे किनारे ते बीठा हुयासीं, मदीने सरकार असांखे जन्नत जो मालिक कयो, कीअं रातिनि जो ओजागा करे लखनि जूं दिस्तारूं लाहे करे गुनाहगार उम्मत जे वास्ते रब को मग़फ़िरत पियो वठे। नबी पाक सुणे जो ज़िक्र करणु, नबी पाक जो पंहिंजे उम्मत जो प्यार बयान करणु, इन्हीअ खे मिलाद चइबो आहे। ओ मुंहिंजा मिठा खुशीअ जो टाइम थींदो आहे, नबी पाक जे वास्ते मिलाद कबो आहे, लंगर न्याज़ कबा आहिनि, भला कपिड़ा कबा आहिनि। ओ जेका मजलिस हूंदी आहे उन्हीअ खे मुअत्तर बणाइबो आहे, उन्हीअ जॻह ते मख़लूक जे गॾु थींदी आहे जे नूर नबी पाक जे नूर जूं ॻाल्हियूं कबियूं, इन्हीअ खे त मिलाद चइबो आहे। काल अबू बकर सिद्दीक़, सुभान अल्लाह त चओ, नबी पाक सुणे जे मिलाद जे वास्ते तो इनाम ॾे। काल अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु मन अल्फ क़द्रहम मन अलाक़रात मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान रफीकी फिल जन्नत। हजरत अबू बकर सिद्दीक नबी पाक जो सहरो, नबी पाक जो यारेगार, नबी पाक जो साहिब मजार, हजरत अबू बकर सिद्दीक सूड़ो साई तो फरमाए पियो त जंहिं नबी पाक सुने जे मिलाद में हिकिड़ो दिरहम ख़र्च कयो, यानी तव्हां रुपयो खणी समझो, हजरत अबू बकर सिद्दीक तो फरमाए पियो त उहो क़यामत जे ॾियारे में अबू बकर सिद्दीक सां उहो शख़्स जन्नत में गॾु हूंदो। काल उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु मन अज़्ज़म मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़द अहयल इस्लाम। ए नबी पाक जा यार आहिनि, नबी पाक सुने जा खलीफा हजरत उमर फारूक साईं तो फरमाए पियो त जंहिं नबी पाक सुने जो मिलाद न पर रुगो मिलाद जी ताज़ीम कई, मिलाद जी ताज़ीम कई, तौक़ीर कई, अदब कयो, एहतराम कयो। मन अज़म मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़द अहयल इस्लाम, जंहिं मुंहिंजे रसूल पाक जे मिलाद जी ताज़ीम कई ॼण उन इस्लाम खे ज़िंदा कयो। काल उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु मन अल्फ क़द्रहम मन अलाक़रात मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़कअन्नमा शहिद ग़ज़वत बद्र व हुनैन। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए त जंहिं मुंहिंजे रसूल पाक जे मिलाद में हिकिड़ो रुपयो ख़र्च कयो, हिकिड़ो रुगो दिरहम ख़र्च कयो, ॼण हुनैन ऐं बद्र जे जिहाद में अचे शरीक थियो। काल अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु, मुश्किल कुशा जो नालो बि यार, ईमान वारनि मोमिननि जी दिलि ठरी पए, बाक़ी अलीअ जो नालो मुनाफ़िक ॿुधे त उहो त उहो ई सड़े। काल अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु मन अज़्ज़म मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व कान सायन लिक़रातिही ला यख़रुज मिन दुनिया इल्ला बिल ईमान व यदखुलुल जन्नत बिग़ैर हिसाब। हैदर करार तो फरमाए पियो, हसन हुसैन जो बाबो तो फरमाए, खातून जन्नत जो वर तो फरमाए, मुस्तफा जो दामाद तो फरमाए, असदुल्लाह अल गालिब तो फरमाए, मुर्तजा मुश्किल कुशा शेर खुदा फातिह खैबर अली तो फरमाए। फरमा तो पर जय मुझे नबी पाक सोने रसूल पाक जे मिलाद जी ताज़ीम कया। अल्लाह अकबर कबीरा। ओ जंहिं वक्त में उहो खुश नसीब शख्स हिन दुनिया में लाडाणो कंदो त उन्हीअ जो ईमान ते ख़ात्मो बिल खैर थींदो, उन्हीअ जो ईमान ते ख़ात्मो बिल खैर थींदो ऐं क़यामत जे ॾियारे बग़ैर हिसाब जे अल्लाह से उन्हीअ खे जन्नत जो मालिक कंदो। काल हसन अल बसरी, सुभान अल्लाह, ख्वाजा हसन बसरी तो फरमाए त लो कान ली मिस्ल जबल उहदिन ज़हबन फअनफक़तहु अला क़रात मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ख्वाजा हसन बसरी तो फरमाए पियो त जंहिं मुंहिंजे मदीने सरकार हेरे तवज्जो फरमायो, अल्लाह जो प्यारो महबूबा
फरमाए तो पियो त जे कदे मां वट दुनिया हुजे, सोन हुजे, चांदी हुजे, पर केतिरो हुजे उहद जबल जेॾो हुजे, उहद जबल जेॾो जेकॾहिं मां वटि सोन बि हुजे, चांदी बि हुजे, हीरा बि हुजनि, लाल बि हुजनि। ख्वाजा हसन बसरी आशिक़ रसूल मुंहिंजे महबूब करीम जो मतवालो फरमाए थो पियो त मां सारो खज़ानो मुस्तफ़ा जे मीलाद करे छॾियां। वरी पांजे रसूल जे वास्ते तो फरमाए पियो व इन अहदुम मिनल मुशरिकीन नस्तजारक फअजरहु। अल्लाह ताला तो फरमाए बदा ए महबूब जे कदे तवा वट को मुशरिक अचे पनाह घुरे तवा उन्हीअ खे पनाह ॾियो। जेकॾहिं को मुशरिक तोखां पनाह घुरे त तूं उन्हीअ खे पनाह ॾाढा त ॻाल्हाइनि चइबो त अल्लाह बि पनाह ॾींदो आहे त मदीने वारो बि पनाह ॾींदो आहे। ईअं जेकॾहिं था चऊं त अचे थी पीरनि खां वठी करे मथे ताईं बाहि लॻे न बाबा अलाह पनाह ॾींदो आहे, अलाह पनाह ॾींदो आहे। अड़े ज़माने जा ज़मींदार चिड़े हिन फलाणे लुंड वटि पनाह वञी वरिती, जमालीअ वटि पनाह वरितई, बुर्दीअ वटि पनाह वरितई, भुटनि वटि पनाह वरितई। पोइ जे इहे पनाह ॾेई सघनि वधा त बाक़ी क़ुर पुॼई साड़ बि नबीअ जे पनाह सां अथई। हे फलाणो माण्हू ॾोहारी हो पर चांडियो ॾाढो मुड़ुसु हो बाबा उन्हीअ पनाह ॾिनसि। पोइ ईअं हथ खणी चओ त नबी पनाह ॾींदो आहे, हथ खणी जवाब ॾे न। शाबाश। अल्लाह बि पनाह ॾींदो आहे त रसूल बि पनाह ॾींदो आहे। वरी पंहिंजे वास्ते तो अल्लाह ताला फरमाए पियो त ववदअना अलक विज़रक लज़ी अलकद सहरक। इहा कहिड़े सी बारे जी आयत आहे? 3 सी बारो ऐं सूरत कहिड़ी? अलम नशरह। ये अलम नशरह लक सदरक वारो सीनो हुजूर जो इन आयत में अल्लाह ताला तो चवेस ववदअना अनक विज़रक लज़ी अनकद सहरक। अल्लाह ताला तो फरमाए बदई तोखा तुंहिंजो बार लाहे वरतो से जह तुंहिंजी पुठी टोड़ी। ए आयत मुबारक जो लफ्जी तर्जुमो आहे। अल्लाह ताला छा फरमाए त तव्हां खां तुंहिंजो बार लाथो से जंहिं तुंहिंजी पुठी टोड़ी। ये तर्जुमो आहे, तर्जुमो आहे छा मतलब? अल्लाह ताला तो फरमाइस तो ये उम्मत जा दुख सूर गम जेके तुंहिंजे पुठीअ ते हा असां इहे तुंहिंजा लाहे छॾियासीं। अल्लाह खुश थी रे अदा मुबारक हुजे जो अहिड़ो साईं मिलियो आहे। ईअं जेको दुख सूर मुश्किल हल कंदो आहे न उन्हीअ खे मुश्किल कुशा चइबो आहे। ॻाल्हाए न उन्हीअ खे छा चइबो आहे? उन्हीअ खे त मुश्किल कुशा चइबो आहे। अल्लाह ताला जो चवे थो त तोखां तुंहिंजो बार लाहे वरितो से जंहिं तुंहिंजी पुठी टोड़ी। पोइ जे अल्लाह उम्मत जा दुख सूर गम परेशानियूं सभु फिक्रातियूं लाथई से त साबित थियो त मुश्किल कुशा अल्लाह हुआ। मुश्किल कुशा केरु आहे? अल्लाह। वरी पंहिंजे रसूल जे लाइ तो चवे पियो त वयदहु अनहुम इसरहुम वल अगलाल लती कानत अलैहिम। अल्लाह फकीर करे